कश्मोर स्कूल टीचर उस्ताद मोहम्मद यूसुफ काज़ी जो मीडिया अॾो दाहूं कंदे चवण हो त गुज़िरियल राति 20 खां मथे हथियारनि सां लेज़ धाड़ियल असांजे ॻोठ मथां जदीद हथियारनि सां हमिलो कयो, जंहिं बाद मौजज़ाने तौरु असां ॻोठाणा त महफ़ूज़ रहियासीं, पर धाड़ियल असांजे ट्रैक्टर ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फ़रार थी विया। हुन वधीक चयो त असीं पुरअमन शहरी आहियूं, जेकॾहिं असांजो ट्रैक्टर वापसि कोन थियो त असां बि धाड़ियलनि जो पाण मुहाॾो अटकाईंदासीं। हुननि पुलिस चौकी क़ाइमु हुई, पर जॾहिं खां चौकी ख़तमु कई वई आहे तॾहिं फुर जी वारदातुनि में ॿीहर इज़ाफ़ो थियो आहे। हुन मुतालबो कयो त असांजे ॻोठ में पुलिस चौकी क़ाइमु कई वञे ऐं फुर थियल ट्रैक्टर वापसि कराए अवाम जे जान माल जो तहफ़ुज़ यक़ीनी बणायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।